मालिक या दुरूद मुझे दिल पर हबीब जो बता आले जान सजन रब जन्नत जई सुभान अल्लाह। आले जान सजन मरहुम खान मोहम्मद खान सजन रब जन्नत जई सुभान अल्लाह। आले जान सजन रब जन्नत जई आले जान सजन मरहुम खान मोहम्मद खान सजन रब जन्नत जई सुभान अल्लाह। आमीन कदा ऐ लकरम तू तो जे मजार मथा ऐ तो फदरूद हजार मथा ऐ मुझे रहमत शल मजार मथा तो के सार नथा सब मेहरबान सजन रब जन्नत जई आले जान सजन मरहुम खान मोहम्मद खान सजन रब जन्नत जई आमीन। ऐ तुझा भार तो निहार था खणी अखरियूं तो निहार था रोई रोई तो खे सार था सब सारे संभाले जिद जान सजन रब जन्नत जई आले जान सजन मरहुम खान मोहम्मद खान सजन रब जन्नत जई सुभान अल्लाह। है तुझे बचन कई तुझी मानिया या नेक बचन जी निशानिया तोले दिलरी ही त दीवानिया तुझे तुझा नाल तुझा खालिद सी मैं खान सजन रब जन्नत जई आली जान सजन रब जन्नत जई महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था ताजदार मदीना का पुछो वियो त या रसूल अल्लाह असा जे बाबे जो को दोस्त होजे को अजीज होजे को रिश्तेदार होजे को मित्र होजे बाबो जान छड़े वने ऐ उन के जिंदा करन जे लाए छा कजे आका फरमाए ता पंजे दोस्त पंजे बाबे जे दोस्तन सा दोस्ती रखो मुझे बाबे जो फलानो दोस्त आ उन जो रस्तो न छॾो उन सां दोस्ती रखंदो अच भाई पी आ त भाई पी रखंदो अचीस आका फरमाइनि था इहो सिलसिलो हलाईंदो अचे जेसि ताईं तुंहिंजी हयाती आहे आका फरमाइनि था इन जो सवाब बि रब करीम उन मरहूम खे क़ब्र में अता कंदो आहे ऐं उन जा ख़ुदा ताला मग़फ़िरत फरमाईंदो आहे उन खे जन्नत आला मक़ाम ते अता फरमाईंदो सुभान अल्लाह। मुझा सुना ये जहान फना है कुल्लु मन अलैहा फान आका फरमाइंदा हर शे फना थी वेंदी बका मुझे करीम रब जी ज़ात जेका शे न ठही आ एकरे न्याणे जरूर रब एक दिन मरना है आखिर मौत है करवे जो करना है आखिर मौत है इब्तिदा है इश्क की आगे आगे देख होता है क्या मुझा सुना ही जहान छनो एकरे न्याणे छनो वडो होजे नंढो हुजे अमीर हुजे गरीब हुजे कुराड़ो हुजे या नौजवान हुजे औरत हुजे या न्याणी हुजे मुझा सुना महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था हर कंहिंखे हे जहान छॾिणो कुल होस कुतुब अबदाल नजबा नकबा औताद कलंदर रसूल पैगंबर ऐं शहीद सालिह बाना सभिनी खे मौत जो मज़ो चखणो आहे ऐं सभिनी जहान छॾियो हिकिड़े ॼाणे असां तव्हांखे बि कलर वारी ज़मीन सदाई केर के सां गॾु न हूंदो दुआ कयो त अल्लाह ताला जॾहिं दुनिया ते रहे त ईमान जी दौलत दूसरी पढ़ण मां सोने हबीब जो शान बयान तार मित्र माइट उन मरहूम की कब्र में लाहींदा लाए मोटंदा आका फरमाईंदा उन जे पेरन जो खड़को मैयत कब्र में ॿुधंदो आहे मैयत कब्र में ॿुधंदो आहे चइबो त मुर्दो ज़िंदा हुआ मरी न वियो आहे छो जो हुज़ूर फरमाईंदा मौत खे फना न आहे मौत खे फना दारिन इला दार यानी ही घर छॾे ऐं ॿिए घर में सिर्फ़ आराम कंदो आहे हुज़ूर फरमाईंदा जॾहिं मर्दे मुर्दे खे मैयत खे क़ब्र में लाहींदा आहिनि पोइ हिकिड़ा क़द्दावर मलाइका उन क़ब्र में उन मैयत वटि हाज़िर थींदा हिकिड़े जो नालो आहे नकीर ॿिए जो नालो आहे मुनकर ये वही मलाइकी नाम सवाल जवाब का नाम मर रब्बो का
वमा दीनुका हल तकुन फी हक़ हाज़ा रजल तुझो रब कहिड़ो आहे तुझो दीन कहिड़ो आहे ऐं हिन जवान जे लाइ तूं दुनिया में छा चवंदे वो जेके दुनिया में हुजूर के सुञातो हूंदी कलमो पढ़ण वारा आशिक़ रसूल सजाइण वारा जे दुनिया में हुजूर के नाले के सुञातो हूंदी त कब्र में भी पहुचंदो ऐं सरकार ते नज़र पवंदी चवंदो हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो मदीने जो शर्म आहे जंहिंजे लाइ मां पंहिंजो जहान करे हिन कब्र में अची सुतो आहे हिन पंहिंजे महबूब करीम जे लाइ आयो आहे सुभान अल्लाह सुञाता मुंहिंजा मिठा पाण सां गॾु सालिह ऐं नेकीअ वारा कम रफ़्तार कर तामुरुन बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर आका फरमाइता नेकी जी दावत कंदा कयो बुराइनि खां माण्हुनि खे बचाईंदा कयो दीन जी ऐं नेकी जी जलसे जी दावत माण्हुनि खे ॾींदा कयो ऐं बुराइनि खां माण्हुनि खे बचाईंदा कयो इहा दुआ कंदा कयो त अल्लाह ताला हर मुस्लमान खे पाण में मोहब्बत ऐं इत्तफ़ा जी तौफ़ीक़ अता फरमाए सरकार जो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे दरबार में हिकिड़ी पुराणी औरत आई अॼु महबूबन करीमन खे अर्ज़ कई त या रसूलल्लाह क़यामत कॾहिं ईंदी क़यामत कॾहिं ईंदी पाण करीमन फरमायो त क़यामत जे लाइ तो कयो छा आहे इसे ॿियो कुझु बि न कयो अथऊं सिर्फ़ु अल्लाह ऐं उन जी रसूल जी मोहब्बत मुंहिंजे सीने में आहे बसि अल्लाह ऐं उन जे रसूल जी तोखे मोहब्बत सीने में आहे सरकार फरमाए त पोइ तुंहिंजे क़यामत जे मथां मंज़र थींदो तोखे ख़बर ई कान पवंदी त क़यामत आहे या न मदीने जे साईं फरमायो हेॾे तवजो सरकार फरमाइनि था कुराना माण्हू कॾहिं बि जन्नत में न वेंदा कुराना माण्हू जन्नत में न वेंदा साईं जो कुरानी के फरमायो जे सवाल कयो त साईं कुरानी क़यामत कॾहिं ईंदी मदीने जे साईं उन कुरानी औरत के फरमायो त कुराना माण्हू कॾहिं बि जन्नत में न वेंदा त कुरानी औरत रोई ॾिनी ॾाढो रुनी एतिरो रुनी जो उन जो चोलो पाणीअ सां पुसी वियो वो महबूब करीमन ही शफ़क़त जो हथ घुमाए पाण फरमाया त मां क़यामत जी ॾियारे तव्हां कुराना हूंदो ई कोन सभु नौजवान हूंदा सुभान अल्लाह सभु जवान हूंदा हिकिड़ो बि कुराड़ो न हूंदो हिते दुनिया में तूं असांजे लाइ कुराड़ो आहे आका फरमाए था जॾहिं महशर जो मैदान थींदो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्कालहा व क़ालल इंसानु मा लहा जॾहिं ज़मीन घुरंदी ऐं ज़मीन में जेके लिकल शयूं अंदर ग़ैब वारियूं इहे ज़ाहिर थींदियूं आका फरमाइनि था पोइ महशर ऐं हशर वारी अदालत शुरू थींदी आका फरमाइनि था उन टाइम ते तव्हां कुराड़ा हूंदो कोन सभु नौजवान हूंदो सुभान अल्लाह भला हिते जो हाजी हुसैन कुराड़ो फलाणो कुराड़ो मौलवी कुराड़ो पर आका फरमाइनि था क़यामत जे ॾियारे थींदा सभु जवान हूंदा सुभान अल्लाह तो कुरानी अर्ज़ कयो साईं केतिरी उमिरि जा हूंदा पर फरमाए जवान माण्हू हूंदो आहे 18 सालनि जी जवानी में जवान हूंदो आहे पर फरमाए सभु 18 साल जी जवानी में अल्लाह जे हुज़ूर में अचे पहुचंदा सुभान अल्लाह नफ़्सा नफ़्सी हूंदी सरकार फरमाए था पंहिंजे अमलनि में गता पिया हूंदा रब करीम अदालत जी कुर्सी ते हूंदो ऐं सभु को इहो मुंतज़र हूंदो त मुंहिंजे लाइ हुकुम अलाए हिकिड़ो अलाए मां जन्नती अलाए मां जहन्नमी हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा सभिनी जी ओघर लथल हूंदी अम्मा आयशतुल हुमैरा जेका नबी करीम जी घरवारी आहे नंढे में नंढे अम्मा आयशा अर्ज़ कयो या रसूलल्लाह पोइ तव्हांजी उमिरि जूं ओघड़ूं ढकियल न हूंदियूं उहे पंहिंजे नफ़्सनि ॾे न ॾिसंदा पाण फरमाइंदा आयशा उन्हनि खे टाइम ई न मिलंदो जो हेठ पंहिंजो कंधो हेठ खणी निहारनि उनखे तवज्जो ई न हूंदो टाइम ई न हूंदो ऐं उन्हनि जूं अखियूं अल्लाह जे अदालत में खुतल हूंदियूं त मुंहिंजे लाइ कहिड़ो फ़ैसिलो थींदो सुभान अल्लाह ओए ओ मुंहिंजा सुना पर महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मन कान ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह जे मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे हुज़ूर फरमाइनि था उहो जन्नती आहे सुभान अल्लाह जे मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे हुज़ूर अलैहिस्सलाम ये न फरमाया त ॾाढ़े वारा जन्नत में वेंदा मगर बेॾाढ़िया जहन्नम में वेंदा न हुज़ूर फरमाया त जंहिं बि मुंहिंजे मथां कलमो पढ़ियो आहे वो ॾाढ़ीअ वारो हुजे या बेॾाढ़ियो हुजे सभु जन्नती आहे सुभान अल्लाह इश्क रसूलुल्लाह जो हुजे इश्क महबूब जो सीने में हुजे महबूब करीम सां मोहब्बत हुजे खुदा जो कसम को न तोखे हिते भव आहे न कब्र जो भव आहे न हश्र जो भव आहे
सलाह शरीफ मुझे सोने हुजूर जी पाजे गुलामन सा बेटा न पान करीम फरमाइंदा हुब्बिबा इलैया सलासुम मिनद दुनिया मा मोहम्मद के दुनिया में टे शयूं प्यारियूं सुभान अल्लाह गलियों हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो या रसूल अल्लाह वे टे शयूं केड़ियूं पाण फरमाइंदा तीब वन निसा व जालो कुर्रतैनी फिस सलात आका फरमाइंदा पहले नंबर ते खुशबू लगाण अतर लगाण बे नंबर ते पंहिंजूं घर वालियूं टे नंबर ते नमाज जेका मोहम्मद के प्यारी आ सुभान अल्लाह अबू बकर सिद्दीक अर्ज़ कयो सदक तो या रसूलल्लाह मुझा सही तवा सच फरमाओ जे तवा की दुनिया में टे शयूं प्यारी हुन त अबू बकर के भी टे शयूं प्यारी सुभान अल्लाह सिद्दीक अकबर खां सरकार पुछो सिद्दीक केड़ियूं अर्ज़ की अनज़रु इला वजह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजू अखड़ियूं हुजन तवा जो चेहरो हुजे 24 कलाक वेठो तवा जो दीदार सुभान अल्लाह साईं फरमाइंदा अबू बकर बे नंबर ते ला इनफाक माली अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब दुनिया दी दो वने दौलत दी दो वने तो रसूल जे मथा घोरी दो वने सुभान अल्लाह अबू बकर 3 नंबर ते अर्ज़ की सिबला मुझे घर में न्याणी आयशा तो हुमैरा मुझी दिल थी जवे तो मुस्तफा जे निकाह में जा सुभान पार फरमाते कबिल तो या अबा बकर व सद्दक तो या अबा बकर अबू बकर तो सच फरमाया सुभान अल्लाह अबू बकर करीम ने फरमाया पहले नंबर ते खुशबू लगायो यानी अतर लगायो बे नंबर ते पाजा हरम पाजो घर वाली 3 नंबर ते नमाज हुजूर फरमाता नमाज मोमिन जो मेराज हेरो अल्लाह जो शहंशाह घर ठहरो जे हुजूर फरमाता इन मस्जिद जो सिंगार नमाज आ ता गोठ वाला पाड़ी ओड़े वाला इन जो सिंगार आयो इजा मरतुम बिरियाजुल जन्नह फरतऊ हजरत उस्मान गनी तो वाद करे मुझे महबूब ने करीम ने फरमायो जने जन्नत जे बागन में लंघो त जन्नत जे बागन जा मेवा खाओ हजरत उस्मान गनी महबूब ने करीम ने कहा कि सही जन्नत जे बागन जा मेवा केड़ा हन पाण फरमाइंदा सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम सुभान अल्लाह पाण फरमाइंदा जे मस्जिद शरीफ में टको इहा पढ़दा अचो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह या जे घर रखा वुजू करे निकरो इहो पढ़दा अचो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम जन्नत जे बागन जी मेवा सुभान अल्लाह सही फरमाइंदा लेकुल शैइन अलमुन व अलमुल ईमान सलात हर शै दी निशानी हुंदी आहे मगर ईमान वारे दी निशानी अल्लाह जी नमाज आ कोशिश कंदा कयो बा जमात नमाज पढ़ंदा कयो मुझा सुना अल्लाह ताला इन गोठ जे मथा पंहिंजो रहम ऐं फज़ल नज़र फरमाए ऐं खुदा ताला इन गोठ वारनि खे बि इन खुदा जे घर सां मोहब्बत अता फरमाए ये मुसीबतूं हे परेशानियूं हे तकलीफ़ूं इहे असां जे मथां तॾहिं आयूं आहिनि जॾहिं असां पंहिंजे करीम रब जो नालो विसारे वेठा आहियूं खुदा जे नाले खे छॾियो आहे निमाज़ न आहे इबादत न आहे रियाज़त न आहे क़ुर जा विर्द न आहिनि मुंहिंजा सुहिणा इहो ई सभ खां भले में भलो अमल आहे जेको अल्लाह जी निमाज़ बाजमात सां करे सुभान अल्लाह सही फरमाइंदा जेको निमाज़ी माण्हू हूंदो सरकार फरमाइंदा अल्लाह जे रहमत जा मलाइका उन जे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कंदा रहंदा अल्हम्दुलिल्लाह जुमो भी थींदो आहे हिते माशाअल्लाह सरकार फरमाइंदा यौमुल जुम्मत हजुल मसाकिन जुमे जो दिहाड़ो वरी मिस्कीन जो हज आहे सुभान अल्लाह हाजी हुसैन या असा पारो फकीर मुझा सुना पैसा गद करे करे कोनी मुझा सुना हज वनी कदा बैतुल्लाह शरीफ पर हुजूर फरमाइदा मुझा एड़ा भी गुलाम आने जेके मिस्कीन हन गरीब हन जेके एतरी कुवत ताकत नाहे आका फरमाइदा बरकत को जुम्मतुल मुबारक जो जमात सा पढ़े उन जे दफ्तर में हज जो सवाब सुभान अल्लाह यौमुल जुम्मत हजुल मसाकिन आका फरमाइदा जुमे जी जुमे जो बरकत पढ़े उन जे दफ्तर में खुदा ताला जन्नत मुझा सुना हज मबरूर जो सवाब अता सुभान अल्लाह हज मबरूर जो मतलब हज कबूल पयल जो सवाब उन जे दफ्तर में रब लिखाइंदो आहे अल्लाह ताला मुझो चवण ता जो ॿुधण कबूल फरमाए आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह अल्लाह आमीन कराची में पीर जो खुतबे जो सवाब तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बरहम मगफूर खान मोहम्मद रूबा
اللهم صل وسلم على النبي آبائنا وأمهاتنا وأجدادنا ومشايخنا ومسلمين Allah amin. ربنا اغفر لنا ولإخواننا المسلمين لا تجعل في قلوبنا إله العالمين نسالك وتوالى دمتا وجرمت من بركتنا وفرما إله العالمين جيكي بيتوني محبوب عليه الصلاة والسلام جي ذکر جي ॿुधण वास्ते ऐसा ने सवाब जी में पर ॿुधण वास्ते सभिनी मथा पंहिंजो रहमत ऐं बरकत अल्लाह जेको परे परे खां विखुं खणी बारगाह रखण में सभिनी मथा पंहिंजो रहमत ऐं बरकत आमीन के शिफा अता फरमा मोहताजन जो हाजत पूरी कर फरमा अल्लाह कर्ज वारनि जा कर्ज मर्द वारनि जा मर्द दर्द वारनि जा दर्द दूर फरमा आमीन। या आमीन हाजी वजीर साहब की कामिल सेहत अता फरमा जेका तक अज मदीने के शहंशाह जे सरके के कामिल सेहत अता फरमा आमीन हुसैन जे मथा उन जे बटन जे मथा पंहिंजो रहमत ऐं बरकत आमीन आमीन पंहिंजे महबूब जे सदके मुंहिंजा साईं जन भी पाक मरहूम साहब जो है ये सारे सवाब में दिल को ताउन के वा मुंहिंजा साईं उन जे माल रिस्क असबाब में बरकत और रहमत अता फरमा आमीन के उन जे बटन के आबाद ऐं शाद फरमा या आमीन इन गोठ के जालिमन जे जुल्म का अदुवन जे अदावत का हासद जे हसद का पनाह में रखूंगा आमीन महबूब जे सदके महबूब जे बटन जे सदके हसनैन करमैन करीमैन जे सदके करबला वारन सैयदन जे सदके मोहम्मद आले मोहम्मद जे सदके इलाह आमीन इन गोठ जे मथा पंहिंजो रहमत ऐं बेशुमार बरकत नाज़िल फरमा आमीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बरहक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील व अला आलिहि व सल्लम